अरस्तु उन्हनि मां ई अख़ज़ कयूं इहे शयूं त कीअं हुजणु खपे स्टोरी खे। उन्हनि में बि तव्हां ॾिसो त हिकिड़ी परी आहे, हिकिड़ो शहज़ादो आहे, हिकिड़ो देव आहे, उन्हनि जे विच ते जंग आहे ऐं उहो शहज़ादो उन देव खे मारे उनजे कब्ज़े मां परीअ खे छॾाए उन सां शादी करे थो। हिन वक़्तु पूरी दुनिया में जेके बि फिल्म इंडस्ट्री जा राइटर आहिनि, जेका बि फिल्म इंडस्ट्री आहे, उन सभिनी में तव्हां ॾिसंदो त इहा अरस्तु वारी जेका फिलासफ़ी आहे, जेका पोइटिक्स आहे, जेका फिक्शनाइज़ हुन कई आहे त कीअं हुजणु खपे फिक्शन खे, उहा ई कारगर आहे, उहा ई लागू आहे ऐं उहा ई थिए थी। त उहो जहिड़ो थींदो, विलियन थींदो, जेको कुझु बि थींदो, उन खां पोइ उहो कामयाब नतीजो हासिल करे ऑडियंस जूं हमदर्दियूं वठे, उहा फिक्शन ख़तमु थींदी ऐं भरपूर असर छॾींदी। हाणे इन पूरे अरसे में 1700 सालनि ताईं अरस्तु जी मेटाफिजिक्स हावी रही ऐं उन खां पोइ कंहिं उन में तरमीम कई, जेको लिटरेचर जो सभ खां वॾो क्रिटिक हुयो, जंहिं शॉर्ट स्टोरी जो फॉर्म ईजाद करे शॉर्ट स्टोरी, मुख़्तसर कहाणी या अफ़साने खे बर्पा करे डिघे दास्तान ऐं ड्रामाई अंदाज़ में स्टोरी खे हाली पोइ ते करे चयो त न एॾी ड्रेग ऐं तवाल जी ज़रूरत नाहे, पर इन किरदारनि खां सवाइ बि कहाणी पंहिंजो उरूज माणे सघे थी ऐं पंहिंजो नतीजो हासिल करे सघे थी। ऐं उहो हुयो एडगर एलन पो, जंहिं कहाणी जे लाइ उहे बुनियादी नुक़्ता मुतयन कया जेके हिकु कहाणी में हुजणु खपनि। हुन चयो त विलन जी बि ज़रूरत नाहे, कहाणी समाज जे कंहिं बि ख़ासि पहलू, कंहिं बि हिकिड़े मौज़ूअ ते बर्पा करे, कंहिं ख़ासि मौज़ूअ खे हाईलाइट करे, कंहिं ख़ासि मौज़ूअ खे इज़हार जो रूप ॾेई, उन मां ज़रूरी न आहे त झेड़े वारे अंदाज़ में, इस्लाही बि, फिक्र अंगेज़ बि ऐं उन सां गॾु क़ौमी मुज़ाहिमती अंदाज़ में बि का शइ, तव्हां सियासी अंदाज़ में बि का शइ ॾेई उहा नतीजा अंगेज़ी तहत बर्पा करे सघो था, उनजो नतीजो फराहम करे सघो था। उहो हुयो एडगर एलन पो। उन चयो त कहाणी जे लाइ बुनियादी तौर ते जेके 5 शयूं हुन ॾिनियूं आहिनि त इहे कंहिं बि स्टोरी ऑफ कहाणी जे लाइ ज़रूरी आहिनि। मां थोरो अची आई पोइ इन शयुनि खे इन खां पोइ आणींदुसि त उहे असर मुख़्तलिफ़ समाजनि ऐं ख़ुसूसन सिंधी अदब ते कीअं पवनि था। हाणे हुन चयो त प्लॉट ज़रूरी आहे, किरदार ज़रूरी आहिनि, उरूज ज़रूरी आहे, ॿोली ज़रूरी आहे ऐं आख़िर में नतीजो बि ज़रूरी आहे। त कहाणी कहिड़ो नतीजो ॾेई ख़तमु थी वञे थी। किथे बि विलियन कोन्हे को, किथे बि हीरो कोन्हे को। हाणे उहा कहाणी तव्हां नैरेटिव अंदाज़ में लिखी सघो था, पोस्ट नैरेटिव अंदाज़ में लिखी सघो था, या उहा कहाणी तव्हां ज़मीर हाज़िर में लिखी सघो था, मुतकलिम में लिखी सघो था, ज़मीर गाइब में लिखी सघो था। फर्स्ट पर्सन में लिखो, सेकंड पर्सन में लिखो, या कहिड़े बि अंदाज़ में लिखो, डायलॉग में लिखो या मोनोलॉग में लिखो। अमर जलील जूं अक्सर कहाणियूं तव्हां पढ़ी हुजे, उहे सभु मोनोलॉग में लिखियल आहिनि, ज़मीर मुतकलिम में लिखियल आहिनि, ख़ुदि कलामी वारे अंदाज़ में लिखियल आहिनि, जंहिंमें पंहिंजो पाण सां गुफ़्तगू अचे थी। उन में छा थो थिए त किरदार बि आहिनि, हिकु ॻाल्हाईंदड़ उहो बि मोनोलॉग में पाण इन्वॉल्व आहे, मां करे थो ॻाल्हाए, ॿियो पढ़ंदड़ जेको आहे उहो उन वक़्तु इहा ॻाल्हि महसूसु करे थो त इहो मां जेको आहे इहो मां आहियां, तंहिंजे करे हू इन्वॉल्व थिए थो। हाणे मोनोलॉग कहाणी जो इहो वधीक असर बीहे थो त हू इन्वॉल्व करे थो समाज खे, उन्हनि खे साण खणी हले थो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त सिंधी शॉर्ट स्टोरी या दुनिया जी शॉर्ट स्टोरी या शॉर्ट स्टोरी, इहे सभु स्टोरियूं, किस्सा, कहाणियूं, ड्रामा, स्टेज प्ले, ओपेरा ऐं घणो कुझु, इहो अरस्तु जी पोइटिक्स खां वेंदे एडगर एलन पो जी इन तशरीह ताईं सिंधीअ खां वठी हर हंधि तव्हां ॾिसंदो त इन ई पैटर्न में ऐं इन ई वायोमिंडल में फिरी आहे, इन खां ॿाहिरि न वई आहे। उन वक़्त ताईं एडगर एलन पो जी मुरविज जी थ्योरीअ खां पोइ ऐं 21वीं सदीअ जे शुरूआत ऐं 20वीं सदीअ जे पोयनि 2 ॾहाकनि खां पोइ जेका पोस्ट मॉडर्निज़म आई आहे, उन खां पोइ कहाणी पंहिंजी ज़मीन हेठि बर्पा कई आहे, आसमान मथे बर्पा कयो आहे। उन ते बि ॻाल्हाईंदासीं त उन खां पोइ तब्दीली कीअं आई आहे। एडगर एलन पो पोइ ते रहिजी वियो। हाणे
इन समूरे पस मंज़र में जेकरे तव्हां गौर कंदो त तव्हांखे पूरी दुनिया जा अफ़साना, सिंधी अदब जा अफ़साना, फिक्शन, शॉर्ट स्टोरियूं, ड्रामा, इन्हनि ॿिन्ही शयुनि खां परे न वेंदा। पर वरी बि पोइटिक्स खे पोइ ते छॾे एडगर खे वधीक फॉलो कयो ऐं एडगर जी कहाणियुनि खे बर्पा कयो वियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इते रोके हिकिड़ी ॻाल्हि चवां, वरी असां पोइ ते मोटंदासीं। उहा इहा आहे त असर छा आहे, कहिड़नि तरीक़नि सां बर्पा थिए थो। शाइरीअ जो, शाइरीअ ते असर, आलमी लिटरेचर जो, सिंधी लिटरेचर ते असर, हिकु शख़्स जो ॿिए शख़्स ते असर, हिकु नुक़्ते नज़र जो ॿिए नुक़्ते नज़र या ॿिए समाज ते असर, हिकु फ़र्द जो ॿिए फ़र्द ते असर, कहिड़नि तरीक़नि सां ऐं कहिड़े नमूने सां रूनमा थिए थो। हाणे लिटरेचर जो मौज़ू आहे, तंहिंजे करे फोकस असीं लिटरेचर ते कंदासीं। लिटरेचर में असर ख़ुसूसन लिटरेचर जी फिक्शन में ऐं शाइरी में असर टिनि तरीक़नि सां रूनमा थियो आहे ऐं टिनि तरीक़नि सां उन असर छॾियो आहे ऐं उनखे फॉलो बि कयो वियो आहे ऐं ऑन बि कयो वियो आहे। हिकु असर इहो आहे त कंहिं बि ख़ासि नुक़्ते नज़र तहत आयल का बि तहरीर, कंहिं बि नुक़्ते नज़र जी प्रोपेगेंडा, कंहिं बि नुक़्ते नज़र जो ख़्याल कंहिं ॿिए अदब में इस्तेमाल करे उन नुक़्ते नज़र जे माण्हुनि जी न सिर्फ़ तस्कीन कई वञे, पर उन नुक़्ते नज़र खे फैलाए समाज में आम कयो वञे त जीअं उन नुक़्ते नज़र जो उन समाज ते असर बि रहे ऐं उहो वधि खां वधि पंहिंजा फॉलोअर्स पैदा करे। मिसाल ॻाल्हि, मज़हबी नुक़्ते नज़र, जंहिंमें मज़हबी मनक़बतूं, मज़हबी शाइरी, मज़हबी किस्सा कहाणियूं ऐं नातूं, मौलूद, जेको कुझु बि सभु कुझु जेको अचे थो, कसीदा, मरसिया, नोहा, हिकु ख़ासि नुक़्ते नज़र त थी अचनि था त जीअं उहे असरअंदाज़ थियनि। तरक़ी पसंद धारा तहत न रुगो तरक़ी पसंद धारा, पर ख़ुदि सोशलिज़म जे प्लेटफॉर्म ते बि इहे नुक़्ते नज़र खे प्रोमोट करे सोशलिस्ट रियलिज़म जो इस्तिलाह बर्पा कयो वियो, जंहिंखे 1930 में बाक़ाइदगी सां मैनिफेस्टो तहत सोवियत यूनियन में लागू कयो वियो। माना नुक़्ते नज़र जो कंहिं बि ॿिए अदब ते असर ऐं उते उन नुक़्ते नज़र जा फॉलोअर्स पैदा करणु ऐं उन नुक़्ते नज़र खे प्रोमोट करणु हिकु असर इहो आहे। ॿियो असर इहो आहे त जेके बि कंहिं बि नुक़्ते नज़र सां हुनजो तालुक भली न हुजे, पर बहैसियत अदब लिखंदड़, अदब पढ़ंदड़ जे लाइ इहो लाज़िम आहे त उन कंहिं बि दुनिया जे कंहिं बि ॿिए अदब में मुरविज जेके अदबी सिन्फ़ूं आहिनि, उहे शाइरी में हुजनि चाहे नसर में हुजनि, उहे जेके सिन्फ़ूं आहिनि उनखे फॉलो करे उन सिन्फ़ुनि तहत अदब खे प्रोमोट कयो, उन सिन्फ़ुनि खे मुतारिफ़ करायो ऐं उन तहत पंहिंजो इज़हार ख़्याल कयो। उन में नवाण, नुदरत जेकॾहिं तव्हां पैदा कयो था त इहो तव्हांजे मथां आहे, पर सिन्फ़ उहा ई रहंदी आहे। मिसाल तौरु ग़ज़ल असांजो न आहे ईरान मां आयो, ग़ज़ल असां वटि हिन वक़्तु पूरी सिंध में सभ खां वधीक लिखियो वञे थो। उन खां पोइ मरसियो, मज़हबी बुनियादनि ते नोहो, मौलूद, नात, कसीदो, जेके बि सिन्फ़ूं आहिनि, हाइकू, तराई, सोनेट, नसरी नज़्म, आज़ाद नज़्म, इहे डिघा नाला आहिनि। इहे जेकॾहिं खणजनि त इहे सभु उहे सिन्फ़ूं आहिनि जेके हिन वक़्तु जाम ऐं वरी तादाद में सिंधी अदब में लिखी वञनि थियूं। ॿियो असर जेको बीहे थो उहो इहो थो बीहे। टियों असर जेको बीहे थो दुनिया जे लिटरेचर में, उहो निज आर्ट ऐं तख़लीक़ी बुनियादनि ते रूनमा थिए थो ऐं आउं ख़ुदि प्रोमोट कयां थो उनखे, न सिर्फ़ु प्रोमोट कयां थो पर उनखे फॉलो बि कयां थो, न सिर्फ़ु फॉलो कयां थो पर इहो चवां थो त इन बुनियाद ते अदब खे अॻिते अचणु खपे। उहो टियों असर इहो आहे त ट्रेंड्स एंड टेंडेंसीज़ जेके बि पूरी दुनिया में लाड़ा अदब जा ऐं रुझान अदब जा आहिनि, उहे हिकिड़ो अदब ॿिए अदब ते असर छॾे थो। पेरिस कम्यून ऐं फ्रेंच रिवोल्यूशन खां पोइ फ्रांस जी सरज़मीन तां जेके शयूं यूरोप जी ॿियनि सरज़मीनुनि, ॿियनि अदबनि ताईं पहुतियूं, उन में उन शइ जा ओलड़ा ऐं अक्सर नुमाया ॾिसी सघो था।
सोवियत यूनियन जे क़याम 1917 जे सोशलिस्ट इनकलाब खां पोइ उन बुनियाद ते जुड़ियल जेको लिटरेचर हुयो, उन लिटरेचर तहत जेके लाड़ा ऐं रुझान ॿियनि अदब जी समाजनि ताईं पहुता, ॿियनि अदबनि ताईं पहुता, उहे बि तव्हांजे साम्हूं आहिनि। त दुनिया में सभ खां वधीक पढ़ियो वेंदड़ नॉवेल गोरकी जो मां नॉवेल हुयो, जेको दुनिया जी 160 ॿोलियुनि खां मथे ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको हिन वक़्त ताईं, ऐं अञा बि पढ़ियो वञे थो, जेको सोवियत यूनियन जे इनकलाब तहत हुयो। हाणे इन ट्रेंड एंड टेंडेंसीज़ जो हिकिड़ो रुझान इहो आहे त हिन वक़्तु पूरी दुनिया में लिटरेचर में जेके शयूं बर्पा थियनि थियूं, जेके नयूं शयूं आहिनि, जेको ॿुधंदे असांजो मग़ज़ चकराइजी वञे थो, उहे न सिर्फ़ु बर्पा आहिनि, उहे न सिर्फ़ु लिखियूं वञनि थियूं, पर असांजे सिंधी अदब उन जा ज़बरदस्त क़िस्म जा फॉलोवर्स पैदा कया आहिनि, जंहिंमें तश्कीलियत, रद्द तश्कीलियत, कंस्ट्रक्शन, डीकंस्ट्रक्शन, साख्तियात, स्ट्रक्चरलिज्म, पसे साख्तियात, पोस्ट स्ट्रक्चरलिज्म, ऐं उन खां एब्स्ट्रैक्शन, सरियलिज्म, रियलिज्म, ऐं असां जेकॾहिं हिकिड़ी डिघी कतार इन्हनि इस्तिलाहनि जी ट्रेंड्स जी ठाहियूं ऐं टेंडेंसीज़ जी ठाहियूं त वॾो हिकिड़ो वस्तार थींदो, जेको अॼोके सिंधी अदब में मुरविज आहे। हाणे त इहो बि सुवाल पैदा थियो आहे त नई कविता छा आहे, जंहिं ते वॾो बहस आहे त नई कविता नसरी नज़म या मॉडर्न पोइट्री खे नई कविता सॾियूं, पोस्ट मॉडर्न पोइट्री खे नई कविता सॾियूं, या अञा कुझु ॿियो आहे। इन ते हिकु डिस्कोर्स जी ज़रूरत आहे, ऐं उहो डिस्कोर्स अदब में हले थो पियो। हाणे इहे टे रुख आहिनि असर क़बूल करण जा, टे रुख आहिनि उन्हनि शयुनि खे फॉलो करण जा ऐं प्रोमोट करण जा, ऐं सिंधी अदब इन्हनि टिनी रुखनि सां मालामाल आया, ऐं टिनी रुखनि जो असर सिंधी अदब क़बूल कयो आहे, ऐं उन ते न सिर्फ़ु लिखियो आहे पर भरपूर नमूने सां उनखे प्रोमोट कयो आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेका मां तव्हां सां करणु चाहियां थो उहा इहा आहे, असां वटि इहा ख़ुशफ़हमी रही आहे त दुनिया में जेका बि मॉडर्निज़म अचे थी, मॉडर्निज़म तहत जेके बि शयूं असां ताईं पहुचनि थियूं, असां उनखे फॉलो कयूं था, सभु यूरोप मां थियूं अचनि। ग्रीक, जर्मनी, फ्रांस, इंग्लैंड, चीकोस्लोवाकिया, सोवियत यूनियन या रूस, ऐं उन सां गॾु स्विट्ज़रलैंड या बल्गारिया या काफ्का जहिड़ो अज़ीम जेको चीकोस्लोवाकिया जो राइटर हो, इहे ओभर यूरोप ऐं ओलह यूरोप ऐं समूरे यूरोप जा जेके बि राइटर आहिनि, उन्हनि जे जेके बि ट्रेंड्स आहिनि, टेंडेंसीज़ आहिनि, उन्हनि खे फॉलो कयो वियो आहे। त माना यूरोप जेको आहे उहो फादर ऑफ दी ट्रेंड्स एंड टेंडेंसीज़ आहे, पर कतई तौर ते इहा ॻाल्हि न आहे। असुल ॻाल्हि इहा आहे त उनखे प्रोमोट करण जा अख़्तियार ऐं उनखे वधीक सहूलियतूं हुयूं, जंहिंजे नतीजे में हुननि जा जेके समाज में पलजंदड़ फर्द हुया, अदीब हुआ, उहे एतिरा ख़ुशि ऐं ख़ुशगवार हुआ जो उन्हनि शयुनि खे डिस्कवर कयो। असुल ॻाल्हि छा आहे त डिस्कवर करण जी आहे, त डिस्कवर केरु थो करे। हिकिड़ो मिसाल आउं ॾियां थो तव्हांखे, उहो इहो आहे त न्यूटन जॾहिं लॉज ऑफ मोशन डिस्कवर कयो, या न्यूटन इहो चयो त ही ज़मीन खे हिकिड़ी ग्रेविटी आहे, कशिश सकिल आहे, जेका ज़मीन शयुनि खे मथे उछलण जे बजाए उहा हेठि छिके थी। जॾहिं हुनजे मथे ते सूफ़ किरियो हो त हुन चयो त इहा ग्रेविटी आहे, इहो सूफ़ मुंहिंजे मथे ते न किरे हा, मथे हलियो छो न वियो, हेठि किरियो, माना हिन ज़मीन खे हिकिड़ी कशिश सकिल आहे जेका हिन शयुनि खे छिके थी। इहा 16वीं सदी 14वीं सदी ऐं 13वीं सदी में न्यूटन इहो चयो हो, ऐं केपलर ऐं कापरनिकस इन्हनि ते कमु कयो, जंहिंखे बाद में गिलेलियो साबित कयो दूरबीनी ईजाद करे त वाकई ज़मीन खे ग्रेविटी आहे। ऐं न्यूटन उन खां पोइ पर कापर ऐं निक्स ऐं केपलर जे इन थ्योरी खे उहो बाद में गिलेलियो साबित कयो। पर हिकिड़ो सुवाल तव्हां खां पुछां थो, उहो इहो त न्यूटन जॾहिं इहो चयो त ज़मीन खे ग्रेविटी आहे, शयूं हेठि थियूं अचनि, त आउं तव्हां खां पुछां थो त छा उन खां अॻु में ज़मीन खे ग्रेविटी कोन हुयूं, शयूं मथे वेंदियूं या हेठि किरंदियूं?
हिन कायनात में फितरत ऐं तारीख़ जा कानून अटल रहंदा आहिनि, उहे कहिड़े बि दौर में हुजनि। ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे डिस्कर्व करण जी ज़रूरत आहे। कार्ल मार्क्स खां अॻु में बि डायलेक्टिकल मटेरियलिज्म मौजूदु हुयो, जदलियात जा कानून मौजूदु हुया, पर माण्हुनि खे इहा ख़बर न हुई त तारीख़ ऐं फितरत जा कानून कीअं कार फरमा, कीअं असरअंदाज़ थींदा आहिनि। उन्हनि खे डिस्कवर करे हिकु मैनिफेस्टो जेको ॾिनो उहो कार्ल मार्क्स ॾिनो हुयो। तंहिंजे करे न्यूटन खां अॻु में बि शयूं हुयूं, पर इहो आहे त उनखे डिस्कवर करण जो सहिरो कंहिंजे मथे ते अचे थो ऐं केरु चवे थो त इहे शयूं ईअं आहिनि। मिसाल तौर ते हिकिड़ो ॿियो मिसाल मां तव्हांखे ॾियां थो, ऐं उहो मिसाल इहो आहे त ज़रई समाज खां पोइ जॾहिं कणिक खाइण जो रवाज थियो, जॾहिं इंसान इर्तिका करे इहा ॻाल्हि महसूस कई त हाणे मानी पचाए या बोड़ रधे खाधो वञे, जानवरनि जो कचो गोश्त ऐं पकल मेवा जेकी वणनि में मौजूदु आहिनि उन्हनि खे बजाए पचाए, बाहि जी ईजाद खां पोइ कणिक खे पीही मानी करे पचाए खाधी वञे। जॾहिं इहो तसवर आयो त हुन कणिक जी अहमियत वधी ऐं कणिक जो लाभ करे गाह करे पीही मानी पचाई। मां तव्हां खां पुछां थो त छा उन खां अॻु में दुनिया जे ख़ितनि या इहा कणिक जी ईजाद कयूं बर्पा कई, जेकॾहिं मुंहिंजे दड़े वारनि कई, जेकॾहिं मिस्र मेसोपोटेमिया वारनि कई, त छा इन खां अॻु में कणिक दुनिया जे ख़ितनि में मौजूदु कोन हुई? कणिक जो फसल दुनिया में किथे बि कोन थींदो हो। उहो फसल उन्हनि इलाइक़नि में बि थींदो हो जिन इलाइक़नि में उन्हनि खे अञा डिस्कवर न कयो वियो। हाणे चवण जो मक़सदु छा आहे? शयूं ऑब्जेक्ट या सब्जेक्ट, शयूं फितरत में तारीख़ जे कानूननि में मौजूदु आहिनि। सवाल इहो आहे त डिस्कवर कयो वञे। हाणे मुंहिंजे चवण जो असुल मक़सदु इहो आहे त जेके बि ट्रेंड्स एंड टेंडेंसीज़ ॿाहिरां असां वटि आयूं आहिनि उहे असांजे सिंधी समाज में बि मौजूदु हुयूं, पर असां इस्तेमाल बि कयूं, असां इज़हार बि कयो, पर जीअं त हुननि यूरोप वारनि अॻु में हुननि खे डिस्कवर करे खोले बयान करे हिकिड़ी तशरीह ऐं तावील ॾिनी, तंहिंजे करे असां उन्हनि खे अपनाइण में तमामु तकड़ कई, असां क़बूल कयो ऐं उन तहत असां लिखियोसीं। एब्स्ट्रैक्शन छा आहे? तजरीद, ऐं तजरीद बि लिटरेचर में। 18वीं सदी यूरोप में, अञा बि 19वीं सदी, अञा बि 19वीं सदीअ जो पोयां ॿ ॾहाका इन्हनि में एब्स्ट्रैक्ट पोइट्री यूरोप में तमामु तेज़ी सां पखड़ी ऐं शयूं मुबहिम अंदाज़ में, अण महसूस थींदड़ अंदाज़ में, ॾुखियूं पेचीदा ऐं दक़ीक़ अंदाज़ में इज़हार ॼण लॻियो त जीअं माना ऐं मफ़हूम ते ध्यानु ॾेई का पाबंदी मरण ऐं का पादाश ॾियण जे बजाए उन शइ खे उन ख़ासि हल्के ताईं पहुचायो वञे जेको इन्हनि जे अंदर में लिखल उन पैगाम खे, उन दर्द खे, उन मैसेज खे सम्झे थो। तंहिंजे करे एब्स्ट्रैक्शन आई। पर तव्हां जेकॾहिं सिंधी अदब जी खे खोलियो, उन ते तहक़ीक़ कयो, त तव्हांखे महसूसु थींदो त इहा ई तजरीद 19वीं सदी या 18वीं सदीअ खां अॻु बि सिंधी अदब में मौजूदु हुई ऐं हिते उन जो इज़हार कयो वेंदो हुयो। हाणे असां एतिरे पैमाने ते उनखे इज़हार न कयो जो असां यूरोप वारा असांजो असर क़बूल कनि, असां उनजो असर क़बूल कयो। पीराणो बंबरो सभिनी ॿुधो हूंदो, हिकिड़ो वॾो नालो आहे सिंधी लोक शाइरीअ जो। उन जा छा त तजरीदी नज़्म आहिनि जेके सिंधी अदब जो हिकिड़ो सरमायो आहिनि। ऐं मां दावा सां चवां थो त यूरोप जो को बि शाइर तजरीद में एॾो मुबहिम ऐं एॾो ॻुझ ऐं एॾो राज़ न रखे सघियो हूंदो जेतिरो पीराणो बंबरो रखे सघियो, ऐं एतिरो आर्ट बि न रखे सघियो हूंदो जेतिरो पीराणे बंबरे रखियो। उन जा तर्जुमा थियणु खपनि। पीराणे बंबरे चयो, वञा वञा वाट वठियूं, खबड़ में खड़को, पोइ ते जो ॾिसां त वेड़ी पिया बाबो ऐं ॼरको, काॾे खबड़ में खड़को, काॾे बाबो, काॾे ॼरको। वञा वञा वाट वठियूं, ॿेर पिया धूणिन, लाहे जो हई मां कांच ते किरी पिया मुंग। इहो तजरीदी नज़्म आहे पीराणे बंबरे जो। हाणे आऊं इहा ॻाल्हि थो चवां, अली अहमद बिरोही साहिब पीराणे बंबरे ते सॼो जो सॼो हिकिड़ो तवील मक़ालो लिखियो आहे ऐं उन पंहिंजे किताब में हुनजो ज़िक्र कयो आहे। किताब बि उन ते अलॻि आणे पियो, पर किताब शायदि उनजो न अची सघियो। त हीअ तजरीद आहे जेका यूरोप वारनि कोन कई। तजरीदी आर्ट में पेब्लो पिकासो न, जंहिं
मुसवरी में तजरीद जो इज़हार कयो उन खां अॻ में छा हो हाणे इहे सभु शयूं जेके आहिनि इहे उन तहत आयूं ऐं असांजे अदब में मौजूदु हुयूं हाणे पहिरियों असीं इन शइ ते ॻाल्हाईंदासीं त असां वटि ग़ज़ल जेको लिखियो वियो उहो बुनियादी तौर ते फारसी या ईरान जी सिन्फ़ा उनखे असां क़बूल कयोसीं दुनिया में ग़ज़ल लिखियो वियो थो ऐं ग़ज़ल बुनियादी तौर ते अरबी सिन्फ़ा जेका कसीदे मां टुकड़ा या ज़ुहाफ़ बणाए कसीदे जी सूरत में उनखे आंदो वियो ऐं उन खां पोइ कसीदे जा तवील मिसरा कटे ग़ज़ल खे 4, 10, 12, 15, 18 शेर ॾेई महदूद करे ऐं उनखे इन माना में महदूद कयो वियो त उन में महबूब जे नाज़ो अंदाज़ जो ज़िक्र हुजे महबूब जे अतवारनि तौर तरीक़नि ख़ूबसूरती जो ज़िक्र हुजे तंहिंजे करे उनखे मुख़्तसर करे ऐं हिकु ख़ासि फॉर्म में आणे मुजस्सिम सूंहं या जिस्मानी सूंहं या इंसानी सूंहं खे उन सूरत में गॾे ऐं ग़ज़ल जी सिन्फ़ में आंदो जेका असां बाद में उनखे क़बूल कई हिन वक़्तु सिंध में सभ खां वधीक ग़ज़ल लिखियो थो वञे कसीदो बि उतां ई आयो तव्हांखे ख़बर आहे त करबला जे साने खां पोइ मरसिया ऐं नोहा बि लिखिया विया जेके अॼु ताईं लिखिया वञनि था ऐं सैयद साबित अली शाह खां वेंदे सरदार अली शाह ज़ाकिर ऐं नवाज़ अली न्याज़ ताईं कसीदे जो हिकिड़ो डिघो सफ़र आहे जेको अॼु लिखियो वञे थो इहे बि दुनिया जे ॿियनि अदब जा जेके असर आहे उन असर तहत असां वटि पहुता ऐं असां उन्हनि सिन्फ़ुनि खे क़बूल कयोसीं ऐं असां उन तहत लिखियोसीं सोनेट किथां आयो जेको हींअर बहस लिखियो थो वञे बहस कयो थो वञे सोनेट फ्रांस मां आयो फ्रांस में सोनेट लिखियो वियो उन सोनेट खे हिन वक़्तु असां क़बूल कयो ऐं लिखूं था जापान में सभ खां पहिरियों हाइको जापान जो ईअं सम्झो त हिकिड़ो लोक सिन्फ़ आहे ऐं हाइको जो जेको शाइर आहे जापान जो वॾो बादशाह शाइर आहे उहो आहे बाशू हाइको लिखियो हाइको ते किताब बि अची विया हाइको जेको आहे उहो जापान वारनि हिकिड़ो किताब बि छपायो आहे जापान फ़ख्र थो करे त दुनिया में सभ खां वधीक हाइकू लिखियो वञे थो ॿियनि सिन्फ़ुनि जी भेट में छो त मुख़्तसर आहे 3 लाइनुनि जी हिकिड़ी सिन्फ़ आहे जेका लिखी वञे थी बाशू जो हिकिड़ो हाइकू तव्हांखे ॿुधायां थो बाशू ऐं हुन जा शागिर्द विया पए कंहिं बाग़ मां उते असल में हाइकू आहे जंहिंमें तव्हां कंहिं ख़ासि मंज़र खे चिटियो जंहिंमें तासुर ऐं तकल्लुम न थींदो आहे उन में सिर्फ़ु मंज़र थींदो आहे ऐं मंज़र खे सीनिक अंदाज़ में या मुहाकाती तौर ते तव्हां पोर्ट्रेट कयो त जीअं उन में को सवाल बि न उभिरे ऐं उन में को तासुर बि न बीहे ऐं उन में को तकल्लुम बि न थिए यानी मां न चवां त मुंहिंजो दोस्त मुंहिंजो वतन मुंहिंजो जेको बाग़ आहे गुलशान आहे उहो हेॾो सुहिणो आहे पर उन सीनिक अंदाज़ में हिकिड़ी तस्वीर कढां जंहिंमें इहे सभु शयूं असांखे पंहिंजो मंज़र पेश कनि बाशू चयो शागिर्द हिकिड़े शागिर्द चयो बाशू खे त उस्ताद मूं हिकिड़ो हाइको ठाहियो आहे तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो हुन चयो ॿुधाए चयईं त जेकॾहिं कारे मिर्च जी जेकॾहिं बिंभोरीअ जा पर पटे छॾजनि त उहा थी पवंदी कारे मिर्च जी फरी जेकॾहिं बिंभोरीअ जा पर पटे छॾजनि त उहा थी पवंदी कारे मिर्च जी फरी बाशो चयुसि त तो बिंभोरी हिकिड़ी जानदार जीव खे उन जा पर पटे कारे मिर्च जी फरी सां जेका तशबीह ॾिनी आहे तो त इहा जानदार ऐं हिकु साइदार शइ जी तो ई न कई आहे हाणे हीअं कर तूं इहो हाइकू हीअं ठाहे त जेकॾहिं कारे मिर्च जी फरीअ खे पर हणजनि त उहा थी पवे बिंभोरी इहो वधीक बहितर आहे त तूं हिकु बेजान शइ खे जानदार बणाए छॾ हाणे इहो हाइको मोरन ऊचा घाट असांजे तारिक कलम अबड़े जो किताब आहे जंहिंमें सॼो हाइकू जो किताब आहे अयाज़ जा हाइकू आहिनि सिंध में तमामु घणा हाइकू लिखिया वञनि था एतिरी हद ताईं जो उन हाइकू खे असां अपनायोसीं ऐं उन मां हिकिड़ी नई सिन्फ़ ईजाद कईसीं जेका टेड़ियूं जी सूरत में असां वटि अचे थी जेके सुवाल हाइकू पैदा कया हुआ या पाबंदियूं मड़ियूं हूंदो उन में तासुर न हूंदो उन में तकल्लुम न हूंदो सिर्फ़ु सीनिक हूंदो उनखे कटे ऐं उन
हाइकू के टेड़ू करे उन में तासुर ऐं तकल्लुम ॿई शयूं बर्पा कयूं वियूं। नतीजे तौर में टेड़ू जी सिन्फ़ ईजाद थी ऐं टेड़ू असां वटि हिन वक़्तु आम जाम लिखियो वञे थो। त हाणे इहे सभु सिन्फ़ूं जेके आहिनि उहे हिते पहुचनि थियूं। यूरोप में सभ खां वॾो जेको इनकलाब आयो उहो फ्रांस में आयो अदब जो, ऐं उहो इनकलाब आंदो हो बादलेयर यूरोप जो उहो शाइर हुयो जंहिं फ्री वर्सिस या नसरी नज़्म ईजाद कयो ऐं नसरी नज़्म खे लागू कयो। हुन चयो त उहे सभु पाबंदियूं जेके जुमलनि में बहरो वज़न सिटुनि ज़ेरो बम काफ़ियनि ऐं रदीफ़नि में अची कंहिं ख़्याल खे मारे विझनि धके विझनि ऐं ख़्याल मुतासिर थिए ऐं तव्हां पंहिंजे इज़हार में मुकमल तौर ते नाकाम थियो या सही नमूने न करे सघो त पोइ तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी सिन्फ़ हुजणु खपे हक़ु हासिलु आहे त तव्हां कहाणीअ जी तवालत खां बचण जे लाइ ऐं फिक्शन जे हिकिड़े बोर उकताईंदड़ सॼे मज़मून खे पढ़ण खां पोइ नतीजो हासिलु करण जे लाइ हिकिड़ो अहिड़ो नंढड़ो नज़्म आहे जंहिंमें तव्हां पंहिंजे ख़्याल जी गहराई ऐं ख़्याल खे पाबंद करे ऐं हिकिड़ो अहिड़ो इज़हार कयो जेको तव्हांजो यूनिक बि हुजे आर्टिस्टिक बि हुजे ऐं उहो उन में का बि पाबंदी न हुजे। त हुन बादलेयर फ्री वर्स या नसरी नज़्म खे ईजाद कयो। हाणे नज़्म ऐं नसरी नज़्म जो विच जेको बीहे थो उहो आज़ाद नज़्म बीहे थो। नसरी नज़्म बादलेयर लिखियो हुयो। हाणे नसरी नज़्म इहो आहे त चंद सिटुनि में तव्हां अहिड़ो इज़हार कयो। मुंहिंजो हिकु प्यारो दोस्त आहे जेको हाणे गुज़ारे वियो आहे, नसरी नज़्म जो कमाल जो शाइर आहे। उन जा 3 किताब नसरी नज़्म जा अची चुका आहिनि। रमज़ान नवल उनजो हिकिड़ो नसरी नज़्म आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। हू चवे थो त ए मुंहिंजा ए सर्जन ही मुंहिंजी दिलि कढी मुंहिंजे महबूब खे लॻाए। ए सर्जन हीअ मुंहिंजी दिलि कढी मुंहिंजे महबूब खे लॻाए ऐं पोइ उन खां पुछ त दर्द छा थींदो आहे। हिकिड़ो ॿियो नसरी नज़्म आहे त मां पंहिंजा पैसा कॾहिं बि पासे वारे खीसे में न रखंदो आहियां, छो त अक्सर मुंहिंजो खीसो कटिजी वेंदो आहे। मां पंहिंजा पासे वारा पैसा कढी आॾो वारे खीसे में रखिया आहिनि ऐं पंहिंजी दिलि कढी पासे वारे खीसे में रखी आहे, पर अफ़सोस त अॼु ताईं कंहिं पासे वारो खीसो कटियो ई न आहे। केॾो ज़बरदस्त ख़्याल आहे। माण्हुनि खे दिलि जी त ज़रूरत ई न आहे न। हाणे इहो ख़्याल ग़ज़ल जी पाबंदनि में मुमकिन आहे ईअं न अची सघे आहे जीअं हिन में आयो। त अहिड़े नमूने सां इहा हिकिड़ी सिन्फ़ आई। हिन वक़्तु सिंध में ग़ज़ल ऐं नसरी नज़्म सभ खां वधीक लिखियो वञे थो ऐं इहे ॿई ॿाहिरियूं सिन्फ़ूं आहिनि जेके असां वटि मुतासिर थियूं ऐं सिंधी अदब उन्हनि सां मालामाल आहे। मां जेके बि नाला खणी वियुसि सवाइ वाई दोहो गीत बैत काफ़ी इहे सोरठो इहे असां जूं लोकल ऐं क्लासिकल सिन्फ़ूं आहिनि जेके असां वटि लोक सिन्फ़ुनि खे असां फ़िलहाल टच नथा कयूं। बैत ॾसो सिंगारो ॾोर गुजारत इन्हनि खे छॾे था ॾियूं। निजपिज शाइरी जे बुनियाद ते जेके सिन्फ़ूं आहिनि उहे इहे आहिनि। उन खां सवाइ जेके बि सिन्फ़ूं आहिनि उहे सभु सिन्फ़ूं धारियूं आहिनि जेके वॾे शान मान ऐं मर्तबे सां लिखियूं वञनि थियूं। हाणे हिकु हिकु सिन्फ़ ते जेकॾहिं मां ॻाल्हायां त पोइ इहे अलाए केतिरा मिसाल अची सघनि था। जेके मिसाल हाइकू हिकिड़ो आहे जापानी त ॾेदर जी ट्रांट्रा जीअं मूं चयो त तासुर ऐं तकल्लुम न थींदो आहे। ॾेदर जी ट्रांट्रा ऐं मच्छर जी भूंभूं केॾो न प्यारो दुगानो आहे। त अहिड़े नमूने सां खोड़ सारा जापानी हाइकू आहिनि। त इहे सिन्फ़ूं जेके बि वरी बि मां रिपीट कयां थो सानेट तराइल आज़ाद नज़्म नसरी नज़्म हाइकू ग़ज़ल कसीदो मरसियो इहे जेके बि सिन्फ़ूं आहिनि इहे सभु ॿाहिरी दुनिया मां आयूं। हाणे जॾहिं असां आलमी ॻाल्हि था कयूं त आलमी अदब जी मुराद रुगो यूरोप न आहे, रुगो लैटिन अमेरिका न आहे, पर सिंधीअ खां सवाइ असांजे हिन वतन खां सवाइ बाक़ी जेको बि अदब आहे अरबी हुजे फारसी हुजे जापानी हुजे चाहे लैटिन हुजे
चाहे अमेरिकन हुजे चाहे यूरोपियन हुजे, उहो टोटल परडेही अदब आहे। उन परडेही अदब जा जेके घाड़ेटा या सिन्फूं आहिनि उन जा इहे असर पिया। हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो मौज़ू, ॿी ॻाल्हि इहा जेका मूं सवेर ॻाल्हि कई त उहो मौज़ू निजपिज नुक़्ते नज़र जे बुनियाद ते अचे थो असां वटि। त असां वटि नुक़्ते नज़र कहिड़ा हुजणु खपनि। तव्हांखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त यूरोप में जीअं ज़रई समाज बर्पा थियो ऐं उन खां पोइ वरी जॾहिं सनती समाज बर्पा थियो ऐं सनती समाज खां पोइ सनती तरक़ी खां पोइ बुनियादी तौर ते हिकिड़ो नेचुरल फिनोमिना में हिकिड़ियूं अपोज़िट कुवतूं पैदा थियूं जेके पाण में मुतसादिम थियूं ऐं उहे ईअं ई लाज़िम मलज़ूम हुयूं जीअं बिजली जो करंट ऐं बिजली जो जेको फेस आहे अर्थ आहे, उहे पाण में एॾा लाज़िम आहिनि त उहे जेकॾहिं ॿई न हूंदा त बिजली न ॿरंदी, उन्हनि मां हिकिड़ो न हूंदो त पोइ बि बिजली न ॿरंदी। उहे एॾियूं मुख़ालिफ़ कुवतूं आहिनि त जेकॾहिं उहे गॾु ॿियूं तॾहिं वञी बिजली ॿरंदी। हिकिड़ो क्लास हुयो अपर क्लास या सरमाएदार तबिको ऐं ॿियो पोर तबिको या लोअर क्लास हुयो। इहे सनती इनकलाब खां पोइ बर्पा थींदड़ कुवतूं आहिनि जंहिंमें पैदावारी कुवत पंहिंजो पाण खे मञायो। त इन सनती इनकलाब खां पोइ पूरे यूरोप में हिकु इनकलाब बर्पा थी वियो ऐं उहो इनकलाब हुयो त हेठियों तबिको जेको बुनियादी तौर ते पैदावारी कुवत आहे ऐं उहो ई समाज खे तरक़ी ॾिए थो, तंहिंजे करे मथियों तबिको जेको चंद तबिको आहे ऐं ॻण जेतिरो तबिको आहे उन वटि अख़्तियार आहिनि, तंहिंजे करे उनखे को हक़ न आहे त उहो अक़लियत अक्सरियत ते हुकुमरानी करे। अहिड़े नमूने सां इहे मुतसादिम कुवतूं थियूं, यूरोप में इनकलाब बर्पा थिया। कार्ल मार्क्स जी जेका पेशन गोई हुई त पहिरियों सनती इनकलाब जेको बर्पा थींदो या पहिरीं जेका सनती रियासत बर्पा थींदी उहा थींदी इंग्लैंड में, छो त इंग्लैंड उभरियल सनती मुल्क हुयो ऐं उते सरमाएदार घणी तरक़ी कई। नतीजे में जेको प्रोलतारिया उहो फूह जवान थी पलिजी चुको हो ऐं हमेशह फूह जवान जेको हूंदो आहे उहो ई इनकलाब बर्पा कंदो आहे, तंहिंजे करे इनकलाब इतां ई ईंदो, पर ईअं न थियो। जंहिंखे बाद में कार्ल मार्क्स क़बूल कयो, छाकाणि त जॾहिं दास कैपिटल जो हुन ॿियो एडिशन पे आयो त उन ॿिए एडिशन में हुन जेको मुहाग लिखियो हो असांजे इंग्लिश, उन इन्हनि शयुनि जो ज़िक्र कयो आहे। हाणे चवण जो मतिलबु मुंहिंजो इहो आहे त हिकु पूरी हिकिड़ी खेप पैदा थी ऐं पूरी दुनिया में सनती इनकलाबनि जी हिकिड़ो रवाज शुरू थियो, जंहिंमें तव्हां ॾिसो त फ्रेंच रिवोल्यूशन, पेरिस कम्यून ऐं चार्टस तहरीक जेका बाद में हली, उन समूरे तहरीक में समूरे इन इनकलाबनि जी दुनिया में जेके बि इनकलाब बर्पा थिया उन में पैदावारी कुवतूं मुतसादिम थियूं। हुकुमरान कुवतुनि सां प्रोलतारिया कंहिं न कंहिं सूरत में मुतसादिम थियो ऐं पंहिंजे इनकलाब जी पीड़ रखी चुको हो, जंहिंखे बाद में 1917 में हिकु रियासत मिली ऐं इनकलाब मिलो। हाणे इन पूरे पस मंज़र खे, इन पूरी पैदावारी कुवतुनि खे सपोर्ट करण जे लाइ हिकु सभ खां वधीक समाज में जेको ताक़तवर मोर्चो हुयो उहो लिटरेचर हुयो, अदब हुयो। त अदब जे बुनियाद ते न सिर्फ़ु तव्हां उन इनकलाब खे प्रोमोट कयो ऐं उन इनकलाब खे तव्हां वधीक वेझो आणे उनखे नतीजा खेस बणायो, उन्हनि पैदावारी कुवतुनि जी मुकमल तौर ते हिमायत कयो त जीअं उहे दुनिया जी कुंड कुर्छ में न सिर्फ़ु पंहिंजी जेका वेगाणप आहे, जेको तसवुर वेगाणप आहे, जेको तसवुर बेगानीगियत आहे जंहिं ते मार्क्स लिखियो आहे सॼो सौ, उन तसवुर बेगानीयत खे उहे महसूसु कनि त असां ई पैदावारी कुवतूं आहियूं, तंहिंजे करे उन्हनि खे अदब जे ज़रिए उनखे साह विझो त उहे इनकलाब बर्पा कनि। पूरी दुनिया में अदब जो हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वियो ऐं इन बुनियाद ते नाविल लिखिया विया, शाइरी कई वई ऐं इन तहत हिकिड़ो सॼो अदब जी खेप जेका पूरी दुनिया जे इनकलाबनि खे सपोर्ट बि कई ऐं समाज में जेके समाज उन खां मुतासिर थिया उन में सिंधी समाज बि हुयो त असां बि उनखे असर उनजा क़बूल कया। असां न रुगो मां नाविल पढ़ियो गोरकीअ जो जेको रूसी इनकलाब जे पस मंज़र में आहे, असां न रुगो यागमो जो नाविल पढ़ियो जेको चीनी इनकलाब जे पस मंज़र में आहे, पर असां वटि हिकिड़ी धारा पैदा थी वई 1917 खां वठी 1947 ताईं जो जेको समूरो अरसो हुयो, इन समूरे अरसे में असां वटि हिकु तरक़ी पसंद धारा पैदा थी चुकी हुई। गोबंद माली, सोबो ज्ञान चंदानी, शेख अयाज़ कादरी
विच विच ऐं हिकु समूरो जेको खेप हुई उहा तरक़ी पसंद धारा पैदा थी वई न सिर्फ़ फिक्शन पर शाइरी ऐं कहाणियूं जंहिंमें असांजो कामरेड हैदरबग जोतोई जंहिं नज़्म लिखिया ऐं पोरियतनि ते नज़्म लिखिया ऐं धारी इस्तमारियत जे ख़िलाफ़ नज़्म लिखिया ऐं शाइरीअ जे ज़रिए हुन जीअं सिंध बि चई ऐं पंजाब साम्राज्य खे बि हुन लुॾियो त हरामी साम्राजी साज़िशी कज़ाब मुर्दाबाद ग़रीबन मार ऐं मक्कार ऐं कज़ाब मुर्दाबाद हिकु वॾा वॾा नज़्म लिखी ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ हिकु तरक़ी पसंद धारा खे प्रोमोट कयो ऐं अदब में तव्हां ॾिसो अब्दुल करीम गदाईअ खां वठी समूरो जेको पस मंज़र हुयो उहो इन धाराउनि सां इन सां गूंजी उथियो 1947 खां पोइ लॾ पलाण जे करे इहो पासो थोरो कमज़ोर थियो त इन समूरी धारा जो असर पियो सिंधी अदब ते हिकु समूरी खेप अॼु बि तव्हां ॾिसो त 1917 खां वठी 1947 ताईं ख़ुसूसन ऐं 1947 खां वठी 1970 ताईं उमूमन तव्हां ॾिसो त जेके तरक़ी पसंद ऐं रुजत पसंद धाराऊं उहे मुतसादिम रहियूं समाजी इनकलाबनि खां वठी समाजी उथल पुथल खां वठी सियासत खां वठी अदब ताईं इहे मुतसादिम रहियूं ऐं जुंडा पंड में मशगूल रहियूं ऐं इन समूरे पस मंज़र में जेको पलड़ो वधीक ॻरो रहियो उहो तरक़ी पसंद धाराउनि जो हुयो हाणे उन में इहो थियो त जॾहिं इनकलाब 1917 जे सोवियत यूनियन इनकलाब खां पोइ जॾहिं लेनिन इक़्तिदार ते आयो ऐं हू सेक्रेटरी जनरल चूंडियो ऐं हुकुमरान थियो सोवियत यूनियन जो त उन समूरे पस मंज़र में जेको अदबी कमु हुयो उन सौंपियो गोरकीअ खे ऐं गोरकी जेका सरकारी अख़बार हुई प्रावधा उन जो एडिटर हुयो पर 1919 में जेका सिविल वार थी जेका मनशविक ऐं बिलशविकनि जे विच ते जेका सिविल वार थी जंहिंमें हज़ारनि जी तादाद में लखनि जी तादाद में जंहिंखे सोल्ज़े निसन पंहिंजे नाविल में बयानु कयो वियो आहे त सिर्फ़ स्टालिन जे दौर में 35 लख पोरियत सोशलिज़म जे नाले में मारिया विया पीड़िया विया हेॾो सारो नाविल आहे जंहिंजी अयाज़ सपोर्ट कई आहे कोलाग कैरपलागो हुनजे नाविल जो कैंसर वार्ड हुनजो नाविल आहे उन खां पोइ डॉक्टर ज़ुवागो हेॾो सारो नाविल आहे जंहिंमें न सिर्फ़ उन सोशलिज़म इनकलाब खे प्रोमोट कयो वियो गोरकी जे दौर में ऐं उन खां अॻु में पर उन खां पोइ जेके उन सोशलिस्ट इनकलाब जे नाले में जेके बिदतूं पैदा कयूं उन समाज में 1947 1953 ताईं ख़ुसूसन ऐं 1990 ताईं उमूमन जेके बिदतूं पैदा कयूं उनखे उखेण जो जेको सहरो हो उहो डॉक्टर ज़ुवागो जे खाते में बि आयो ऐं सोल्ज़े निक्सन जे खाते में बि आयो मायाकोव्स्की जे खाते में बि आयो ऐं पंहिंजो मास्टर एंटी मार्गरेट आहे जेको नाविल लिखियो वियो आहे वोल्कोफ जो आहे शायदि मूंखे नालो नथो अचे उन जेको नाविल लिखियो वियो आहे उन नाविल कमाल करे छॾियो त ख़ुदि हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त 1917 जे इनकलाब जे पस मंज़र में बि अदब लिखियो वियो पूरी दुनिया में आयो ऐं उनखे काउंटर करण जे लाइ जेको काउंटर रिवोल्यूशन थियो उन काउंटर रिवोल्यूशन जे नाले में बि अदब लिखियो वियो उन जा असर बि पिया ऐं सिंधी अदब में बि इहे ॿई असर उन खां पोइ बि मौजूदु रहिया त पूरी दुनिया में सिंधी अदब इन समूरे पस मंज़र में असां वटि अॼु बि नात लिखी वञे थी मज़हबी असर जे करे असां वटि भॼन लिखिया वञनि था जेके उहे त अहिड़े नमूने सां दुनिया जो जेको बि नुक़्ते नज़र आहे ख़ासि नुक़्ते नज़र जेके दुनिया में आहिनि उहे हिते मौजूदु रहनि था मां इख़्तिसार थो कयां बाक़ी शयूं सुवालनि में ईंदियूं शायदि टाइम मां घणो वठी वियो आहियां अलाए थोरो वठी वियो आहियां मूंखे का बि ख़बर नथी पए पर आउं इहो चवां थो त हाणे मुख़्तसर नमूने में पंहिंजे आख़िरी टॉपिक आख़िरी असर जेके हुया ऐं उहे निहायत काराइता ऐं निहायत अहम असर आहिनि जिन जो मां ख़ुदि न सिर्फ़ु प्रोमोटर आहियां पर मां उन्हनि खे क़बूल कयां थो ऐं उहो असर आहे त दुनिया में मुरविज जो अदबी रुझान ऐं अदबी लड़ा आउं चवंदो आहियां त अदब खे मजमूई तौर ते निज पिज आर्ट जे बुनियादनि ते आर्ट ऐं ॿोली आर्ट एंड लिंग्विस्टिक्स जे बुनियाद ते रूनमा थियणु खपे नुक़्ते नज़र जेको आहे उहो तब्दील थी सघे थो
आर्ट कॾहिं तब्दील न थींदो आहे नुक़्ते नज़र जेको आहे सो मटिजी सघे थो कल्ह इनकलाब हुयो उन खां पोइ रदे इनकलाब थियो कल्ह असां वटि छा हुयो अॼु असां वटि छा आहे जो मोह लिकायूं वधंदा भॼंदा इहे शयूं तारीख़ जो हिसो बणंदियूं इहे शयूं ज़ाहिर थींदियूं तंहिंजे करे नुक़्ते नज़र जेकॾहिं अॼु क़बूल कयो थो वञे त सुभाणे उनखे रद्द कयो वञे थो पर आर्ट बज़ाते ख़ुदि नुक़्ते नज़र आहे ऐं आर्ट खे पंहिंजे इज़हार जे लाइ समूरी काइनात में मौजूदु आहे मार्क्स चयो हो त तव्हां पंहिंजे चौधारी नज़र फेरायो जॾहिं तव्हां पंहिंजे चौधारी हिन दुनिया ते नज़र फेरायो था त तव्हांखे हर शइ में महिनत नज़र अचे थी लेबर नथिंग एनीथिंग एल्स विदाउट लेबर महिनत खां सवाइ पोरे खां सवाइ हिन दुनिया में कुझु बि नथो अचे हिन माइक हिन मिनरल हिन बल्ब हिन शामियाने हिन कालीन हिन कुर्सियुनि हिन कैमराउनि हिन भितियुनि हिननि सरियनि हिन गाॾियुनि मोटरसाइकिलनि का बि अहिड़ी शइ ॿुधायो जंहिंमें महिनतकार फरमा न हुजे आहे का शइ वणनि ऐं बरसातुनि खां सवाइ जेका बि शइ आहे उहा सभु महिनत आहे तंहिंजे करे जेकॾहिं दुनिया मां महिनत ख़तमु कई वञे त बाक़ी दुनिया मिटी जो ढिग आहे आऊं बि इहा ॻाल्हि कयां थो हिन नमूने सां त जेकॾहिं दुनिया जी शाइरीअ मां दुनिया जे अदब मां दुनिया जे लिटरेचर मां दुनिया जी फिक्शन मां जेकॾहिं आर्ट ख़तमु कयो वञे त बाक़ी गिदड़ जी ऊनाई आहे उहो आर्ट ई आहे जंहिं हिनखे यूनिक कयो आहे जंहिं हिनखे बणायो आहे न त फितरत में यकसानियत आहे फितरत में हिकु जहिड़ाई आहे आऊं तव्हां खां पुछां थो त काइनात में जॾहिं हीअ बर्पा थी आहे अॼु खां 1 लख साल अॻु 10 लख साल अॻु 10,000 साल अॻु हिन पूरी काइनात में मींहुं अॻु में बि 10,000 साल ईअं वसंदो अॼु बि ईअं थो वसे आबशार 10,000 साल अॻु में बि ईअं किरंदी जीअं अॼु थी किरे माण्हू जेको आहे उहो साह अॻु में बि ईअं खणंदो जीअं अॼु थो खणे ऑक्सीजन में ई साह खणे थो कार्बन में साह कोन थो खणे पर जेकॾहिं इज़हार में आर्ट आहे उहो ई इज़हार कमाल आहे उनखे ई दवाम आहे उहो ई आख़िरी आहे उहो ई कमाल आहे बाक़ी शयूं तब्दील थियनि थियूं आर्ट कॾहिं बि तब्दील नथो थिए ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो जेको रिसालो आहे उहो समूरो रिसालो आर्ट जे करिश्मनि सां आर्ट जे मुजसनि सां सॼो भरियो पियो आहे अखियूं पेर करे वञिजे वो वञिजे इहो छा आहे केॾो आर्ट आहे अखियूं आलो मां सदा सनासिन जूं अखि खे आले चंड सां तशबीह ॾिनी वई आहे इहो छा आहे हाणे असां वटि इहो चयो वञे थो हाणे आऊं इहा ई ॻाल्हि कयां थो त असां जंहिं दौर में गुज़रियूं था पिया उहो दौर असां मॉडर्निज़म पोइ छॾे आयासीं हाणे पोस्ट मॉडर्निज़म जो दौर आहे मां बाद जदीदियत जो दौर आहे जदीदियत जा पहिरां पोइ ते लटिजी चुका हाणे असां ॾिसूं था काइनात आर्ट जो सभ खां वॾो सुवाल इहो आहे त दुनिया कीअं आहे इहो सुवाल न आहे काइनात कीअं आहे इहो सुवाल न आहे छो त काइनात जीअं आहे तीअं त आहे न काइनात कीअं हुजणु खपे मां कीअं थो सोचां हू कीअं थो सोचे दुनिया जा मुख़्तलिफ़ जेके फिलासफ़र आहिनि दुनिया जा मुख़्तलिफ़ शाइर आहिनि उहे उन्हनि शयुनि खे कीअं था सोचनि इहो ई आर्ट जो सुवाल आहे ऐं हर को माण्हू उन ऑब्जेक्ट खे पंहिंजी नुक़्ते नज़र सां पंहिंजे एंगल खां पंहिंजे पासे खां पंहिंजे नमूने सां ॾिसे थो ऐं उहो ई इज़हार करे थो ज़रूरी न आहे त मींहुं मथां खां हेठि वसे ज़रूरी न आहे त मींहुं झुड़ मां वसे मुंहिंजे हिकिड़े दोस्त जो हिकिड़ो शेर आहे त ककर जी झूपड़ी ताईं वञे थो सितारो ॼण त को चारो लॻे थो सितारो हिकिड़ो चारो आहे हिकिड़ो रस्तो आहे जो ककर जी झूपड़ी थींदी आहे सितारो चारो इहे कीअं थियूं थी सघनि त अहिड़े नमूने सां आर्ट जी बुनियाद ते शयुनि खे डिस्कवर कयो ऐं शयुनि खे अहिड़े नमूने सां प्रिज़र्व कयो जेको ईंदड़ वक़्तु उन आर्ट खे महसूसु करे इहो ई वॾो सुवाल आहे भिटाई साहिब असां वटि
बुनियादी तौर ते चार इरा आहिनि, चार दौर आहिनि पोइट्री जा। हिकिड़ो रिवायत या लोक शायरी लोक अदब जो दौर, ॿियो क्लासिकल दौर, टियों मॉडर्न दौर, चौथो पोस्ट मॉडर्न दौर। इहे चार जेके आहिनि इहे दौर आहिनि या इरा आहिनि। हाणे ही जेको दौर आहे जंहिंखे असीं पोस्ट मॉडर्निज़म चऊं था या पोस्ट मॉडर्न दौर चऊं था, इहो दौर आर्ट जे उन्हनि समूरनि करिश्मनि सां भरियो पियो आहे जेके अॼोके दौर जी शाइरी ऐं अॼोके दौर जा जेके बि इज़हार आहिनि उहे हिन में मिलनि था। समूरी सिंधी शाइरी मौजूदा दौर जी, नसरी नज़म खां विधे ग़ज़ल ताईं तव्हांखे पोस्ट मॉडर्निज़म जी करिश्मा साज़ी मिलंदी। नई कविता जो सुवाल छा आहे? नई कविता जो सुवाल इहो आहे त तव्हां शयुनि खे निज पिज आर्ट ऐं पोस्ट मॉडर्न इज़हार जे तहत ॾिसो। हिकु साख़्त जोड़ियो, सख़्तियात, स्ट्रक्चरलिज़म का बि वजूद तॾहिं वजूद वठे थो जॾहिं उहो को बि साख़्त जोड़े थो। कैमरा तॾहिं कैमरा आहे जॾहिं असीं चऊं था त इहा कैमरा तस्वीर कढे थी ऐं हुनजो ख़ासि शेप आहे, ख़ासि नमूनो आहे, ख़ासि स्ट्रक्चर आहे। ऐं हर ऑब्जेक्ट जो स्ट्रक्चर थींदो आहे, इंसान खां वठी शयुनि ताईं। शाइरी इहो करिश्मो कयो त तव्हां न सिर्फ़ ऑब्जेक्ट खे साख़्त ॾियो पर सब्जेक्ट खे बि साख़्त ॾियो। तव्हांजे साम्हूं जेकॾहिं प्यार लफ़्ज़ अचे त उन प्यार जी शबीह हुजणु खपे तव्हां वटि, ऐं उन शबीहत हितां इज़हार कयो। जे रहम तव्हां वटि हुजे त रहम जी शबीह अचणु खपे ऐं उन रहम जी शबीहत तव्हां उनखे इज़हार कयो। उन में तव्हां फ़िक्र अंगेज़ ॻाल्हि करे सघो था, उन में तव्हां इज़हार जी नवाणे नुदरत करे सघो था। ऐं समूरी सिंधी शाइरी जेका हिन वक़्तु कई वञे थी, उहा समूरी सिंधी शाइरी इन शइ जो ऐं इन ई शइ जो परतव आहे। मां पंहिंजी पुॼाणी तरफ़ अचां थो। हिकिड़ो मिसाल इहो ॾियां थो त यूरोप फ़ख्रु थो करे ॿिनि माण्हुनि ते लिटरेचर में। हूअं त सभई असांजा सिर जा साईं, पर पूरी दुनिया जो लिटरेचर ऐं ख़ुशूसन यूरोप फ़ख्रु थो करे ॿिनि राइटरनि ते जेके यूनिक आहिनि, जेके दुनिया जा वॾा राइटर त आहिनि पर हुनजो इज़हार ऐं अंदाज़ निरालो आहे। हिकिड़ो रूस या सोवियत यूनियन सां तालुक़ु रखंदो हुयो दोस्तोयेव्स्की, ॿियो चेकोस्लोवाकिया जो हुयो फ्रांस काफ्का। हाणे मेडिकल में बि इहे ॿ बीमारियूं आहिनि, दुनिया जा वाहिद ॿ राइटर आहिनि जंहिंजे नाले सां बीमारियूं आहिनि, काफ्का डिज़ीज़ ऐं दोस्तोयेव्स्की डिज़ीज़। काफ्का हिकिड़ो इस्तिलाह ॾिनो हो ऐं उहो हुयो मेटामॉर्फोसिस। तव्हां मेटामॉर्फोसिस माना त तव्हां पंहिंजो वजूद कंहिं अहिड़े ॿिए वजूद में समाए छॾियो जो तव्हांखे इहो महसूसु थिए त मां न आहियां पर मां शायदि का ॿी जिन्स आहियां, मां शायदि को ॿियो जानवर आहियां, शायदि मां ॿियो को ऑब्जेक्ट आहियां। ऐं पूरो फ्रेमवर्क तव्हांजी तहरीर जो फिक्शन जो उन तहत फिरे त मां न रहियो आहियां पर मां उहा शइ थी वियो आहियां। भिटाईअ जो जेकॾहिं रिसालो असीं पढ़ंदासीं त भिटाईअ जे रिसाले में बि इहे शयूं अचनि थियूं। मूंखे अंदाज़ो आहे त मौज़ू निहायत ख़ुश्क आहे पर उहे सभु शयूं भिटाई में मौजूदु आहिनि, उहे सभु शयूं असांजे क्लासिकल शाइरनि जी शाइरी में मौजूदु आहिनि। कॾहिं पइजे कनुथी, कॾहिं थिजे वात, कॾहिं थिजे कात, कॾहिं थिजे बकरो। इहो छा आहे? भली सूफियाणी रम्ज़ हुजे पर इहा ऑब्जेक्ट जी तब्दीली आहे जेका हिकु स्ट्रक्चर खे ॿिए स्ट्रक्चर में वञी पंहिंजे इज़हार जी नवाण ॾिए थी। त तव्हां जेकॾहिं चुप रहणु चाहियो था त हीअं थियो, जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहियो था त हीअं थियो। ऐं इहो अॼोको सिंधी अदब पोस्ट मॉडर्निज़म जे उन्हनि सभिनी टेंडेंसीज़ जंहिंखे असीं स्ट्रक्चरलिज़म चऊं था, असीं पोस्ट स्ट्रक्चरलिज़म चऊं था, असीं तश्कीलियत कंस्ट्रक्शन चऊं था, असीं रद्द तश्कीलियत डिकंस्ट्रक्शन चऊं था, असीं एब्स्ट्रैक्टिव चऊं था, एब्स्ट्रैक्शन चऊं था, असीं सररियलिज़म चऊं था। रियलिज़म त पंहिंजी जॻह ते, पर सररियलिज़म छा आहे जंहिं तहत असीं पंहिंजो इज़हार कयूं था। इहे समूरियूं टेंडेंसीज़, इहे समूरा ट्रेंड्स हिन वक़्तु सिंधी अदब जो, सिंधी ॿोलीअ जो, सिंधी शाइरी जो, सिंधी कहाणी जो ख़ासो आहिनि ऐं असां वटि उहे हिन वक़्तु मुरविच आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां सब्र ऐं तमुल सां मूंखे ॿुधो। अलाए केतिरो टाइम थी वियो आहे, मां पाणी ढुक पियां, पोइ जेको सुवाल आहे मां ॾियां थो। तव्हां
मौज़ूअ जे हवाले सां इंतहाई बारीक़ीअ सां घणा पासा हुनजो जाइज़ो वरितो। हाणे सवालनि जवाबनि जे तरफ़ अचूं था। पिंडाल में वेठल कंहिं बि दोस्त खे मौज़ूअ सां लाॻापियल जेकॾहिं को सवाल आहे त हू करे सघे थो। हेलो, ये सवाल है माना उन तो जो लोक अदब जो असां वटि हिकिड़ो आहे परोली असां वटि आहे। उन जो वरी हिंदी में या जेको पहेली उन जहिड़ी मिले थी भई बुझारत हिकु जहिड़ो आहे, पर असां वटि हिकिड़ी ॿी सिंफ़ आहे हुनर। मूं सर वहीदुद्दीन कोसर जेको उर्दू में ओहाम ते PhD करे थो पियो KPK जी यूनिवर्सिटी में हिकिड़ी में। ओहाम जी जेॾी महिल मूं हुनजो किताबु पढ़ियो त उनजी जेका वस्फ़ हुई, जेका हुनजी जेका सम्झाणी हुई, उहा असांजे हुनर सां मिलंदड़ जुलंदड़। ऐं हुन उहो लिखियो त ओहाम उन दौर जी पैदाइश आहे जॾहिं उर्दू जो नालो बुनियादी तौर ते रीता यानी कि रीता उर्दू जो उहो दौर आहे जॾहिं माना उर्दू वञा नई ॼाई हुजे ऐं हुन ते जेको आहे सो फारसी जी साई चादर चढ़ियल हुजे। इन हिकिड़े दौर जो नालो आहे रीता। त इन मां ज़ाहिर आहे त जेको आहे सो हुनर असां वटि तमामु पुराणो आहे ऐं ओहाम हुन में ॾुको वियो आहे। त छा ईअं थी सघे थो त असां वटि अहिड़े जेको आहे सो सिंफ़ूं जेके आहिनि जेके असांजे लोक अदब सां तालुक़ु रखंदियूं, जेके क़दीम आहे, उहे उन दौर में हितां खां जेको आहे सो हिंदी जेको आहे सो अदब में वरी हिंदी अदब खां पोइ उन दौर में जॾहिं त असां वटि फारसी जेको आहे सो दौर फारसी अदब बि उन दौर में हले पियो पियो, हितां खां पोइ जेको आहे सो अहले फारस तरफ़ बि वयूं हुजनि। सयाणी ॻाल्हि इहा आहे त यकीनन समाज जी हिक ॿिए ॾांहुं अचु वञु ख़ुसूसन वापारी बुनियादनि ते सनती इनकलाब या ज़रई समाज खां पोइ जेका शयुनि जिन्सुनि जी दुनिया में मटा सटा थिए थी, हितां जी कणिक ॿाहिरि वञे थी यूरोप जे मुल्कनि में या मिडिल ईस्ट जे मुल्कनि में, उतां बि त उन्हनि काफ़िलनि सां गॾु उन्हनि शयुनि सां गॾु उनजो शहरो अदब उन जा सुलझल माण्हू उन जा ॾाह बि वेंदा जेके उते वञी फारग वक़्त में वञी उते मेला मचाईंदा हुआ, पोइ उन में शाइरो शाइरी बि कंदा हुआ, हिक ॿिए सां ख़्यालनि जी ॾेवट बि कंदा। अहिड़े नमूने सां जेका सिंफ़ूं आहिनि, जेके ख़्याल आहिनि, जेको लिटरेचर आहे, इहो हिक हंधि खां ॿिए हंधि वञे थो। लाज़मी तौर त इहे शयूं वयूं हूंदियूं। जीअं मूं तव्हांखे पीराणे बंगले जो मिसाल ॾिनो त उहे शयूं मुमकिन आहे त हितां वयूं हुजनि ऐं हुते उन्हनि अपनायूं हुजनि। पीराणो बंबरो हुजे या जीअं तव्हां चओ त ओआम जेको आहे उहो हुनर जो हिकिड़ो क़िस्म आहे, मुमकिन आहे हुनर जो क़िस्म हितां वियो हुजे। या इहे बि मुमकिन आहे त जीअं मूं चयो त कणिक ईजाद कोन थी न, कणिक त जिथे किथे हुई जॾहिं असां खाईंदा हुआसीं तॾहिं बि न। त इहे शयूं मुमकिन आहे हर कंहिं लोक अदब जे उतां जे ॾाहनि उहे आस्ते आस्ते इज़हार में आंदियूं हुजनि, पोइ उहे हिकु जहिड़ियूं थी हुजनि या हिक ॿिए खां लाज़मी तौर ते उन्हनि असरु वरितो बि हुजे, इहा लाज़मी तौर ते ॻाल्हि आहे, हिन में कोई शक न आहे। मूं किताबु पढ़ियो, उन में लिखियलु आहे त इमेज पवर तमामु वॾो इंटेलेक्चुअल आहे, उन लिखियो आहे त क़ुरान शरीफ़ में 4 अखर सिंधी आहिनि। हाणे इहो आहे छो त खोड़ ईअं न आहे त असांजी ॿोलीअ में अरबी आहिनि, फारसी आहिनि, त असांजा ॿियनि ॿोलियुनि में अखर न हूंदा। त अहिड़े नमूने सां असांजा खोड़ सारा जेके अखर आहिनि ॿियनि ॿोलियुनि, त हुन लिखियो त 4 अखर क़ुरान में जेके आहिनि उहे सिंधी आहिनि। त अहिड़े नमूने ज़ाहिर आहे ॿोलियुनि जी लहजनि जी मटा सटा ऐं सिंफ़ुनि जी मटा सटा थिए थी। ॿियो को दोस्त अदब जो आलमी अदब ते केतिरो असर आहे, या असांजी सिंधी ॿोली या सिंधी अदब जो मुस्तक़बिल छा आहे, इनखे थोरो जेकर ब्रीफ कयो। साईं दिलि आहे त असांजो जेको सिंधी अदब आहे उन सां बदकिस्मती इहे रही आहे त असां हमेशह आरीसर साहिब चयो त जंग जी हालत में रहिया आहियूं। सिंधी क़ौम ख़ुशहाल दौर जेकॾहिं पूरी तारीख़ में ॾिसिजे त कुझु 100 साल या कुझु 100 साल या कुझु ॾहाका गुज़ारिया हुजनि, बाक़ी न त हू हमेशह या त सर्वाइव कंदे गुज़ारिया आहिनि। उन
सर्वाइवल वारे दौर में बि हुननि पंहिंजे इल्म अदब जी ख़िदमत कई आहे लिखियो आहे असांखे जे करे यूनान वांगुरु हज़ारे सालनि जा जमहूरी दौर नसीब थियनि हा ऐं हज़ारे सालनि जा इहे दौर वॾा मिलनि हा यूरोप जे ॿियनि मुल्कनि वांगुरु त असांजो हितां जो अदब न सिर्फ़ु उते वञे हा पर असांजी वाई बि इंग्लैंड में लिखी वञे हा असांजो बैत बि इंग्लैंड में लिखियो वञे हा ऐं असांजूं उहे सिन्फ़ूं जेके हिते असां वटि मौजूदु आहिनि उहे बि दुनिया जी ॿियनि ॿोलियुनि में लिखियूं वञनि हा लाज़मी तौर ते पर हाणे तव्हां ॾिसो त हीअ जेका माई आई आहे जेका शाह जा ॻाए थी तिब्बत जी जेका आहे ताइवान जी जेका माई आहे नालो मूंखे विसरी वियो आहे जेको शाह खे ॻाए थी ॾिसो इहा बि ॿाहिरां आई हुनखे छिक थी तंहिंजे नमूने सां हुन अचे हिते ॻायो ऐं हुन ॾिठो त हीअ जेका सिन्फ़ आहे हाणे तंबूरो छा आहे भला इन साज़ खे ई वठूं उन मां पोइ तानपुरो ठहियो वॾो सितार ठहियो ऐं वॾो उन खां पोइ उनखे तारूं उन में वधी वियूं न त यकतारो शुरूआती दौर में हिकिड़ी तार वारो हो पोइ भिटाई जो तंबूरो आयो जंहिंखे 5 तारूं थियूं उन खां पोइ 7 तारूं जॾहिं 7 सुर थिया त अहिड़े नमूने एडिशन त थींदी आई आहे पर बुनियादी तौर ते इहो तंबूरो यकतारो हो जेको असां वटि हुयो हिन महिल पूरे यूरोप में इहो तानपुरो यकतारो ऐं कहिड़नि कहिड़नि नालनि सां उते वञे थो त अहिड़े नमूने सां इहे शयूं हिकु हंध खां ॿिए हंधि वञनि थियूं हिकु त असां डिस्कवर न करे सघिया आहियूं त असांजूं कहिड़ियूं शयूं यूरोप या लैटिन में मौजूदु आहिनि जेकॾहिं कयूं त असांजो अदब असांजो आर्ट यकीनन डिस्कवर थी साम्हूं ईंदो अंदाज़ में खुले नमूने शानदार नमूने तव्हां ॻाल्हाए विया पर जदीद सिंधी अदब जो समाजी कारज कहिड़ो आहे उन ते तव्हां जेको आहे सो पंहिंजा राया जॾहिं नमूने कोन ॾिना ऐं चाहींदुसि त सिंधी जदीद सिंधी अदब जो जेको समाजी कारज आहे उन ते बि ॻाल्हाईंदा ऐं गॾोगॾु ही मुझारो बि जेको चंद दोस्तनि वटि इहो रायो बि रहियो आहे त फ़क़ति मुज़ाहिमती अदब रुगो उहो ई आहे जंहिंमें रुगो वठा हुजे कुआरी डंडे ऐं जेको आहे सो बम गोले हिन जी ॻाल्हि हुजे त छा फ़क़ति जेको आहे सो इहो ई मुज़ाहिमती जदीद मुज़ाहिमती अदब ई आहे या मुज़ाहिमती अदब को का ॿी भला बि आहे या ॿी का शइ बि आहे महिरबानी साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त क्लासिकियत आई त क्लासिकियत पाण सां गॾु नयूं तशरीहूं आंदियूं हुयूं जंहिंमें हिकिड़ो हुयो विज़डम या इंटेलेक्ट क्लासिकियत लोक अदब खां इन जे करे मुख़्तलिफ़ रही त लोक अदब सिर्फ़ु जज़्बनि ऐं अहसासनि जे इज़हार जो नालो हुयो मिसाल ॻाल्हि लोली ॾींदी हुई माउ गीत लिखंदा हुआ कंहिंजे वणजारे ते हमरजो चयो वेंदो हो होजमालो चयो वेंदो इंसानी अहसास हूंदा हुआ क्लासिकियत अचण खां पोइ हुननि चयो त रुगो अहसासनि ते डिपेंड नथो करे सघे छो त हिकु माउ खे उहो पुटु बि प्यारो आहे जेको क़त्ल करे आयो आहे जेके हुनखे फांसीअ ते चाढ़ियो वेंदो त हुनजी माउ रोअंदी हुनजी माउ इहो न चवंदी त न वञणु खपे का चई सघे थी हिकु हदि पर न चवंदी तंहिंजे करे अहसासनि जे बुनियाद ते सचाई ताईं नथो पहुची सघिजे लाज़मी तौर ते हुन में विज़डम जी एडिशन ज़रूरी आहे इंटेलेक्ट ऐं विज़डम आयो जंहिं क्लासिकियत खे लोक रिवायत खां मुख़्तलिफ़ बणायो अहिड़े नमूने सां इहे मुख़्तलिफ़ दौर हुया मूं चयो त जदीदियत खे असां पोइ ते छॾे आयासीं जदीदियत पोइ थिया हिन वक़्तु माबाद जदीदियत या पोस्ट मॉडर्निज़म आहे ऐं पोस्ट मॉडर्निज़म जो सभ खां वॾो जेको टूल आहे उहो आहे आर्ट ऐं लिंग्विस्टिक्स ॿोलीअ जो आर्टिस्टिक अंदाज़ ऐं आर्ट जे बुनियादनि ते बर्पा कयो मुज़ाहिमत नुक़्ते नज़र जी तशरीह नुक़्ते नज़र जी प्रोपेगेंडा 50 लख पार्टियूं आहिनि 50 लख पार्टियुनि जा जेके फॉलोवर आहे उहे हिकिड़े नुक़्ते नज़र जी सपोर्ट कंदा ॿिए जी मुखालफ़त कंदा पर निज पिज मूं जीअं चयो त हिन वक़्तु महराज इहो आहे त निज पिज शयूं आर्ट ऐं आर्ट जे बुनियाद ते रूनमा थियणु खपनि हिन काइनात जे उन्हनि राज़नि खे निहायत ख़ूबसूरती सां नए अंदाज़ में अचणु खपे ॿियो एडिशन ॿियो तव्हांजो त मुज़ाहिमती जेको अदब आहे ॾिसो मुज़ाहिमत पाण सां बि थींदी आहे पंहिंजे मन सां बि थींदी आहे समाज सां बि थींदी आहे मुज़ाहिमत इहा न आहे त तव्हां रुगो अपर क्लास जे माण्हुनि सां जहिड़ियो ऐं उन्हनि खे मारियो पर मुज़ाहिमत इहा बि आहे त तव्हां पंहिंजे समाज में जेको कुझु ग़िलाज़त जेका बि कुझु चोर बाज़ारी ज़ुल्म इस्तबदाद आहे उनजे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो इहा बि मज़ाहिमत आहे पर शेर अदब में मज़ाहिमत हुजणु खपे पर वरी बि मां चवां थो त उनजो अंदाज़ जेको आहे उहो आर्टिस्टिक हुजणु खपे उनजो अंदाज़ इहो न हुजणु खपे त आशिक़ मजबूर आहे भली केॾो बि कंधार हुजे हालांकि सचाई त आहे पर इहा ॻाल्हि आहे शाइरी न आहे मां चवां त मां हितां निकितुसि पोइ नसीराबाद खां टपियुसि पोइ पेट्रोल पंप आयो पोइ हुतां वेठुसि पोइ वणो हो पोइ लाड़काणे पहुतुसि पोइ पखे में चांहि पीतमि इहा शाइरी त न आहे इहा त ॻाल्हि थी हाणे मूंखे अहिड़ो अंदाज़ अचणु खपे
जो मां नए अंदाज में आर्ट के बुनियाद ते शयुनि खे डिस्कवर कयां मुंहिंजो इज़हार जेको आहे उन में नुदरत नवां ऐं शयुनि खे प्रिज़र्व करण जो हिकिड़ो अहिड़ो तरीक़ो हुजे जंहिंमें शयूं सेशन जी पुॼाणी भिटाईअ जे हिन भेद सां करियूं था त सुरहा ॾिठमि से जंजी साञा सराणनि सी तेग तनीजीअ खे कट न लॻे कॾहिं। तव्हां सभिनी जी महिरबानी, ख़ासि महिरबानी आदिल अब्बासी साहिब जी।